माहिते मुंहिंजी दिल मदीने में आ। अल्लाह साईं को दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी कलमे पढ़ंदड़नि खे ॿियो न त भला हिकिड़ो ई दफ़ो अदब एहतराम सां हबीबन करीमन जे शहरनि जी अल्लाह ताला सभिनी खे ज़ियारत नसीब फरमाए। सभई आमीन चओ। मन कंहिंजी अघामी हा न सबब करे न बि हूंदो आहे अजब थी वेंदो आहे। मूंखे ॿुधायो मौलाना सनाउल्लाह जतोई साहब अल्लाह ताला उन जे क़ब्र जे मथां किरोड़ा रहम जा मीअं नाज़िल फरमाए। उन्हनि जो वॾो भाउ उन ॿुधायो त मां कंहिं ॿिए दोस्त सां कराची के बहरी जहाज में छॾण जे लाइ वयुमि। बहरी जहाज में दोस्त सां गॾिजी कराची वयुमि त उनखे कराची खां हज जे लाइ रवानो कयो। उते पहुतासीं कि अल्लाह जी कुदरत थी त ॾसियूं त ॿुधायूं त बाबा हिकिड़े माण्हूअ जी जाइ आहे जेकॾहिं केरु दिलि ॿधे अल्लाह जी कुदरत भई मां खणी आओ कया। इहा ॻाल्हि थी माइटनि खे पोइ हिते ख़बर ई कोन उन्हनि जे लिखे त कराची दोस्त खे छॾण विया अची मां हज ते कॾहिं अल्लाह ताला खे अहिड़ी ॻाल्हि बची वेंदी आहे जो अल्लाह सबबनि खां सवाइ मोकिले छॾींदो आहे। तंहिंजे करे तव्हां बि जेॾी महिल अहिड़ी ॻाल्हि अचे न दिलि में दुआ घुरी छॾींदा की अल्लाह असां सां बि भलाई कर। मन हिकिड़ो दफ़ो ज़ियारत थी पए। चई त मां हिते या मुंहिंजी दिल मदीने में आ हो बे अहमद ज़ल्लुई सीने में आ। मां हिते या मुंहिंजी दिल मदीने में आ। अहिड़ी खुशबू किथे आई कहीं गुल में जहिड़ी खुशबू नबीअ जे पसीने में आ। जहिड़ी खुशबू नबीअ जे पसीने में आ। मां हिते या मुंहिंजी दिल मदीने में आ। बेसहारो न समझे ज़मानो मुखे बेसहारो न समझे ज़मानो मुखे मुझे आका जो मस्कन मदीने में आ। मुझे आका जो मस्कन मदीने में आ। मां हिते या मुंहिंजी दिल मदीने में आ। छा मुक़द्दर आसी दी कफ़ारू कजो जिन जो घर रहमतुन जे खजीने में आ। जिन जो घर रहमतुन जे खजीने में आ। मां हिते या मुंहिंजी दिल मदीने में आ। उस्मान अली बई जाटा नबी उस्मान अली बई जाटा नबी आले मुस्तफा तिन जे तखीमी में आ। मां हिते या मुंहिंजी दिल मदीने में आ।